कर खबर दोस्तु तैयारी मुकम्मल आया या कुछ रहेला पूरी तैयारी करे छड़ी है बाबा मां दोस्तु गोराम के मुझे चाहिए वो पहुंचण आ रहा मौली साहब से ॻाल्हाए छॾियो आहे हुनजे मदरसे तरफ़ां निकाह नामो जारी कयल आहे निकाह पढ़ाए पंहिंजी मोहराणी निकाह नामो असांजे हवाले कंदो इहो त कम पको आहे राणा कॾहिं बि कचो कम ना आहे कंदो पुनल अञा तूं ॾिसंदो वञ त मां छा थो कयां अॼु सिर्फ़ निकाह ई थींदो न सुहिणा साईं महफ़िल जो बंदोबस्त बि करे छॾियो आहे राग रंग बि थींदो पहिरियों शादी जो सभु रस्मूं थी वञनि उन खां पोइ महफ़िल बि मचंदी तव्हां त मूं मथां करोड़े कुर्ब करे छॾिया आहिनि तव्हांजा इहे थोरा मां ज़िंदगी भर कोन लाइ सघंदुसि पुनल पंहिंजनि ते थोरा न आहिनि हूंदा इहो मुंहिंजो फर्ज़ आहे ईअं सम्झ त इहो सभु कुझु मां पंहिंजे लाइ थो कयां तूं केरु मां केरु मूमल केरु नाना कोड़ा काॾे थो वञी अबा इते ई वटि था वक़्त खे धिकारींदा ॿियो काॾे वरी काॾे वेंदासीं ईअं वरी कीअं थींदो नाना कोड़ा घर मां कुझु त सोचे निकितो हूंदे न अबा घर मां इहो ई सोचे निकितो हां त अॼु वेलो किथे चाढ़ियां बस नाना कोड़ा वेले लाइ अची एॾो परेशान थियो हुई हल हली असांखे बाग वारी बनीअ जी गुॾ कराए वेलो तोखे मां खाराईंदुमि अबा जेकॾहिं न कमु पुॼे हा त पोइ मानीअ लाइ परेशान छो थिया हा नाना कोड़ा कम लाइ वरी कीअं नथो पुॼे जॾहिं न पुठीअ ते ॿ डंडा लॻई न असां खां वधीक तिखो कमु कनि अलॻि में मूंखे कमु न आहे करणो नाना कोड़ा पोइ असांजो वंगारी कमु थोरे थो करी तूं एॾा नखरा थो करी मानी खाराईंदासीं तोखे कमु कर असांजो हली मूंखे तव्हांजी मानी न घुर्जे पर तूं असांखे अॼु घुर्जी तोखे त अॼु हर हाल कमु करणो ई पवंदो नथो हलां छा कंदो हलंदा त तुंहिंजा वॾा बि हलो अॻियां थी अच्छी दाढ़ी वारे जो ख्याल कयो कुझु हया कयो कुझु शर्म कयो छोरा बस नाना कोड़ा बस केड़ो असां तो नानी सियाणीअ जो संग घुरियो जो हया कयो शर्म कयो हलाणे हल मथो न कचो पिया अॻिते वेई तुंहिंजा हॾ ई हराम थी विया आहिनि हाणे तुंहिंजा हॾ असां इलाज कंदासीं मां चवां थो बस हाणे बस हल अॻियां थी हल विख वधाए नाना कोड़ा विख वधाए पुठी खे न सेको ॾियाए बाबा साईं मूंखे शक आहे मूंखे अंदाज़ो आहे त पुनल ऐं छोकिरी किथे आहे ऐं मां गोराम खे उन तरफ़ वेंदे ॾिठो आहे राणा खान चए थो त असां जांच में आहियूं थी सघे थो त गोराम ॻोल्हा में निकितो हुजे बाबा साईं तव्हां छा था सम्झो त राणा तव्हांजो भाउ तव्हां खां सचो आहे न आलम खान मूं सां सचो न आहे पर छा राणा खान एतिरी हद ताईं किरी सघे थो जो पंहिंजी न्याणी खे अगवा करे बाबल साईं हो जॾहिं तव्हांखे ई पंहिंजो कोन थो सम्झे त तव्हांजे न्याणीअ खे पंहिंजो कीअं सम्झंदो अलाए केतिरा चकर बाबा अलाए केतिरा चकर मूंसां तव्हांजे माराइण जूं ॻाल्हियूं करे चुको आहे ऐं तव्हां माठ करे इहे ॻाल्हियूं ॿुधंदा रहिया इहो इन करे आलम खान त मां हुनजी नियत पियो ॾिसण चाहियां त सरकार वॾी असां सचो केतिरो आहे राणा समूरी हयाती मूंसां कॾहिं सचो न आहे रहियो आलम खान पर एतिरो किरी पवंदो जो अकबर खान ई हुनजे खानदान लाइ बदनामी जो कारण थींदो छा हू हिन खानदान जो न आहे खणी जो असां में हज़ारे इख़्तिलाफ़ात हुजनि आहियूं त हिकिड़ी अबे जा पुट हिक ई खानदान जा बाबा साईं जी राणा इहा सोच रखे आहे न त तव्हांजे विच में एतिरियूं नफ़रतूं जनम ई न वठंदा बाबा साईं हाणे इहो ॿुधायो त मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे आलम खान जेकर तोखे शक आहे न त गाॾियूं बीठल अथई हज़ार वध माण्हू थी पाण सां खणी वञ पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखी त उते को बि जान न थिए बाबा मां को बि खून ख़राबु नथो चाहियां पर हा छोकर ऐं छोकिरी खे ज़िंदा थो ॾिसणु चाहियां पंहिंजे साम्हूं ठीकु आहे बाबा ईअं ई थींदो सेखाटे न विझाए समूरी गुड़ तोखे करणी आ घणा ई आराम जा टुकर खाधा अथई
पहो कोडर जो कया तो कया खुदा कंदो कारी हल में पेड़ पवंदो जेकर महिला तो वञण थो चाहीं न त गुड जल्दी करे वठ पोइ तो मां हथ कढंदासीं तूं ईअं कोन मुड़ंदी जेसिताईं मथे वर 2-3 पहा नथो थींदो थे न त तोखे सुकून न बाबा साईं फुल तयारी करे छॾी आहे मौली साहब सां बि ॻाल्हाए छॾियो आहे जीअं मौली साहब पहुचंदो निकाह कराए छॾींदासीं राग रूप जी महफ़िल खां पोइ घोट कुंवार जो बाक़ी रस्मूं बि अदा करे छॾींदासीं दोस्तू घोट ऐं कुंवार खे निकाह महिल हिते गॾु विहारबो सबूत लाइ कंहिं मूवी वारे खे बि चई छॾियो दोस्तू निकाह जी पूरी रिकॉर्डिंग कराइजो सुभाणे जेकॾहिं इहो केस कोर्ट में थो वञे त सबूत तौर असां वटि का त शइ हुजे न इहो सही आहे राणा खान कम पको थी वेंदो उनखे बि घुराए था वठूं बाबा साईं ॿियो को हुकुम दोस्तू ईअं करजो ॻोठ मां 2-3 पकियूं पूड़ियूं वठ ऐं उन्हनि खे चओ त कुंवार खे तयारु करे वठनि बाबा साईं ॻोठ में हिकु छोकिरी आहे जेका पार्लर जो कमु कंदी आहे कुंवार खे तयारु करण लाइ बसि 8-10 हज़ार वठंदी दोस्तू पैसनि जी परवाह न कर उनखे चओ त अची कुंवार खे तयारु करे सिजलण खां पहिरियां इहो निकाह थी वञणु घुरिजे ऐं सबूत तौर इन निकाह खे रिकॉर्ड कराए पाण वटि रखो पोइ महफ़िल मज़ो बि कंदासीं बेफ़िक्र थी बाबा साईं अदी ये सजो तू जोड़ो आ तू राणा खान सां मिली अटकलू करे मूंखे मारण थी चाहीं पर मां एतिरो आसान जा कोन मरंदुसि दुनिया खे टांडा ॾेई पोइ मरंदुसि ॿ टे दुश्मन लेटाए पोइ मरंदुसि तुंहिंजी भलाई में आहे त मुंहिंजे दुश्मन जी लिस्ट में पंहिंजो नालो न लिखराए अदा यकीन कर त मां तुंहिंजी दुश्मन न आहियां कोशिशि त वॾी थी करे दुश्मनी करण जी पर असां माण्हू आहियूं सुरीला जो दरगुज़र कंदा रहियूं न त तो जेका मूंखां जुट कराई आहे न हीअ जॻह ते केरु ॿियो हुजे न त टुकर करे छॾिया था भेण थी पई इन जे करे पहिरीं आख़िरी ग़लती सम्झी तोखे माफ़ थो कयां पर ॿी अहिड़ी ग़लती न कजांइ न त मुफ़्त में राहे गुनाह माफ़ी मिलंदी आहे अदा मां बि ॻाल्हायां थी पर तूं त मुंहिंजो बि पीउ आहीं वॾो तो वात हाणे हाँ जॾहिं हक़ सच चवणु शुरू कयो अथमि त इहो वात थो हणां वाह जूं अटकलूं ते जान छॾाइण जूं पर मां बि ज़ाहिद आहियां ज़ाहिद ज़हरीलो अथई जंहिंखे चको नहीं न रत तीसे सां कढेसि आलम खान तव्हांजो शक कंहिं तरफ़ आहे मुंहिंजो शक हिन ॻोठ तरफ़ आहे पोइ देर छा जी हिड़ी था पऊं ॻोठ में बेटा गाॾियूं साइड ते बीहारे बंद हली ॻोठ ते घेरो कबो ऐं थी सघे थो त छोकिरी ऐं पुट खे ॻोठ जे पुठियां कढी छॾनि इन जे करे असां सभिनी खे पूरो कमु होशियारी सां करणो पवंदो इहा ॻाल्हि तूं बिल्कुलु सही थो चईं आलम खान असांखे कमु होशियारीअ सां करणो पवंदो छो त कमदार फोटो हणंदो आहे सोटो पोइ धकु लॻे या न ऐं घोट जो दरिया मिठल तूं कुछ माण्हू वठी ॻोठ जे ॿाहिरां बि ऐं ईंदे वेंदे ते नज़र रख ऐं मां साम्हूं बीहंदुसि
जंहिं ओ ताक़त मूंखे शक आहे उते वञी ॾिसंदुसि। पर आलम खान थोरो ख्याल सां वञजांइ, दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झंदो कर। छा थो सम्झी आलम खान? उते हूंदा रुपयो पक न पर अठाना शक ज़रूर आहे। तव्हां बीहो न, मथां फिरी अचो। बादल बेटा अचो मूंसां। समझी वई न ॻाल्हि खे? हाँ बेफिक्र रहो। शाबाश, पंहिंजो कमु ॾेखार। बुराब जी दादा। बाबा तूं हिते छा थो करी? हलो रखवार जे पासे में हली वे। हल शाबाश। जी दादा। छोकरा बाबा ने घोट कुंवार जी मूवी भर हलिया। शाबाश बाबा, किलो ॻाल्हायो, ख़ुशी जो मौक़ो आहे, छो ख़ामोश हो? खिलो मस्ती कयो बाबा। शाबाश छोकरा, अहमद कर। मौलवी साहब हिते घोट ई सही थींदी न? जी वाह। ऐं हीअ कुंवार जी? जी। हे वरी शायदनि जी? हाँ शायद तव्हां वठो हुन खां सही तो टिकाउ शुरू कयो। बिस्मिल्लाह। छोकरी ते सही कर। छोकरी ने ते पंहिंजो अंगूठो भण। चाचा साईं, अंगूठो हणण लाज़मी आहे छा? बाबा लाज़मी आहे तॾहिं त हणायां थो न। सुभाणे जेकॾहिं इहो केस कोर्ट में थो वञे ऐं को मसइलो थो थिए त असां वटि को सबूत त हुजे न। कहिड़े आधार ते असां विढ़ंदासीं? शाबाश, सवाल जवाब छॾ। तूं बि त सही कर पुट। पर ही त शायदन वारो खानो आहे। बाबा शादी तुंहिंजी आहे, गवाह बि तूं पंहिंजो पाण ई, ॿियो दोस्तू खे था कयूं, गोराम था कयूं। सम्झो कर ॻाल्हि खे न बाबा, न सही करणी आहे शादी। अंगूठो भण हिते। सही कर। अदा साईं ये ते। अरे सही कर न चयो मैंने चरबट। अजय हम तो बाण। मौलवी साहब बिस्मिल्लाह, निकाह शुरू कयो। कुंवार जो नालो तो मूमल वलद अकबर खान ऐं हिन वक़्त जी वारसी राणा खान ऐं घोट कुनल खान वलद सावण खान। चुप रहो रे। जॾहिं मां ॿुधायां थो तोखे विच में टपे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? गलती थी वई, माफ़ी राणा खान। मौलवी साहब घोट जो नालो आहे गोराम खान वलद बहराम खान। निकाह शुरू किया मौलवी साहब। इहो धोखो आहे, सरासर धोखो आहे। तू छा तो समझी त हिक टके जे हारीअ जे पुट सां मां अकबर खान जे धीउ जी शादी कराईंदुसि? ये मां कॾहिं बि कोन करण ॾींदुसि इहो निकाह। अरे संभालियो लिखे। लहर लहर में लका आहे न। चाचा साईं असां ते इहो ज़ुल्म न कर। मां तव्हांजे पेरें थी पऊं, असां ते ज़ुल्म न कर। जेकॾहिं पुनल जो ख़ैर घुरी थी चुप रह, न त तुंहिंजो इनकार पुनल जो मौत बणबो।
मां हिन निकाह खे कॾहिं बि क़बूल न कंदसि न गोढ़ाम खे हिन निकाह में क़बूल कंदसि तूं मूंखे बि मारे छॾ ऐं पुनल खे बि मारे छॾ असां ॿिन्हिनि खे मारे छॾ सावण मां त चवें थी भलो साईं खणी रेस ॾे वञो मेड़ मिंथ करिस चईस त असांजे छोकिरे खां ग़लती थी वई आहे उनखे माफ़ कनि कोन माफ़ कंदो बचोल कोन माफ़ कंदो रईस असांजे छोकिरे खे कॾहिं बि माफ़ कोन कंदो मन भले साईं खे ॾिसे अमां रेस अकबर खान जी इज्जत जो मसलो आहे हू किथे मुंहुं खणण जे क़ाबिल ई न आहे रहियो पोइ त पुनल खे कीअं माफ़ कंदो तव्हांजो मक़सदु आहे त छोकिरे खे मुंहं सां आयूं उन लाइ कुझु बि न कयूं बचोल जे असां उन लाइ कुझु करे सघूं था न त बस दुआ ई करे सघूं था जीअं दुश्मन जे हथ न अचनि खुदा करे त तमामु परे निकिरी विया हुजनि बाबा हिन वक़्तु मां जेके ॻाल्हियूं पियो ॿुधां उन मां मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे दादा पुनल हिन वक़्तु राणा खान जी पनाह हेठि आहे त पोइ राणा खे वञी मेड़ मिंथ कयो जेकॾहिं छोकिरे जे मथां हथ रखियो अथसि त उन सां भलाई कंदो अचे भलाई राणा कंदो सवाल ई पैदा नथो थिए बचोल जेकॾहिं पुनल खे पनाह ॾींदी अथसि त हुन में बि राणा जो को मक़सदु हूंदो बाक़ी बग़ैर मक़सद राणा पंहिंजे पीउ सां बि भलाई नाहे कंदो बाबा राणा जो मक़सदु आहे अकबर खान जी बदनामी करणु ऐं हिन कम में राणा खान कुर्बान जो बगरो अदा पुनल खे ई बणाईंदो अलाह ईमान ॾींदो राणा खे तव्हां ॿई वञी मेड़ मिंथ कयोसि मन भलाई थी पए पुनल सां बचोले राणा जी फितरत तोखे ॿुधाई आहे तॾहिं बि तव्हांखे भला वञण में छा थो अचे राणा को दर ते नांग तो कोन ॿधे वेठो आहे जो तव्हां वेंदो तव्हांखे ॾंगींदा ठीकु आहे बचोल चए थी त पुट ख़ातिर वञी राणा जा पेर मटियां थो लॻे कोन थो त हू को असां सां चङाई कंदो घोट जो नालो आहे गोराम खान वलद बहराम खान घूंघट में पई गोढ़ा गाड़े घूंघट में पई गोढ़ा गाड़े बाहर बियो देखा ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया जो दरिया रूहन जे रिश्तन खेॾन था रूहन जे रिश्तन खेॾन था ज़रे ज़रे ईज़ा ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन जो दरिया सुल्तान मूं पूरो कम करे छॾियो आहे हाणे इहो ॿुधाए त धमाको कॾहिं कढूं राणा असांजा बि अंदर गरिया पिया आहिनि मां त चवां थो त सुभाणे ई धमाको कयूं पोइ हली आलम खान जे दर ते वॼायूं धमाल जीअं उनखे ख़बर पए
त नाग जो डंगियल बंदूक जो धकियल तो बची सके तो, पर सुल्तान जो सटियल कदे सिद्धो न थींदो। सुल्तान, जेकॾहिं तुंहिंजो अंदर गरियल आहे त तूं छा थो समझी? असांजा हुन तरफ़ खां अंदर ठरियल आहिनि। बाहि सभिनी जी दिल में बराबरि अथई सुल्तान। सुल्तान हिकिड़ी दिल जी ॻाल्हि ॿुधाए, मुंहिंजे अंदर में जेका बाहि भरी रही आहे न सुल्तान, इहा पाणी असां कॾहिं बि कोन उझामंदी। जेकॾहिं इहा उझामंदी त सिर्फ़ अकबर खान जे रत सां। राणा खान, मां तोखे पंहिंजी दिल जी ॻाल्हि ॿुधायां, जेसीं ताईं फॾो नथो थिए न असांखे मज़ो ई नथो अचे। हा राणा खान, जेतिरे ताईं ॿ धक खाऊं या ॿ धक हणूं नथा न, ओतिरे ताईं असुल बुतम आरस वञे ई कोन थी। राणा खान, ही मुंहिंजा ॿई वेड़ा का ढगा अथई। ॿिन्हिनि खे मैदान में लाहे टोप नेरड़ ते रखी वेही रहो। असुल मुड़सनि जूं खंधियूं ई खणी छॾींदा। सही तो चई सुल्तान। सुभाणे तुंहिंजे ने वेड़नि डगनि खे मैदान में लाहियूं था, तो आज़माए था ॾिसूं त हिननि खे कहिड़ो पाणी ॾिनो। ॿिन्ही खे मूं विज जो पाणी ॾेई छॾियो आहे। जेकॾहिं हथ खणंदा न तजला ई तजला हूंदा। चङो, हाणे तव्हांखे सुल्तान इजाज़त आहे, पर सुभाणे सभु कम सीड़ाए मुंहिंजे फोन जो इंतज़ार कजांइ। तूं बेफ़िक्र रहो राणा। जीअं सुभाणे तुंहिंजो फोन ईंदो असां हाज़िर थी वेंदासीं। चङो। हीअ दुनिया जो दरिया, हुन जेको मुंहिंजे दिल खे सदमो रसायो आहे बानू बेगम, उहो सूर मरदे खड़ीअ ताईं ख़तम कोन थींदो बानू बेगम। इहो सदमो खणी हाणे कबर में दफ़न थींदुसि। तुंहिंजे सौट खे गोलियूं हणंदा थियूं। उन वक़्तु तूं एतिरो बेवस ऐं लाचार थी वेंदे जो पंहिंजे सौट खे बचाए बि न सघंदे, ऐं असांजे पेरनि ते गिरी पंहिंजो इहो नक असांजे जुती जे मथां रगड़ी दे। सुल्तान, कर खबर दोस्तों, तैयारी मुकम्मल आया या कुछ रहेला? पूरी तैयारी करे छॾी आहे बाबा मां। दोस्तों गोराम खे मूं चई छॾियो, उहो पहुचण वारो आहे। मौली साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे। हुनजे मदरसे तरफ़ां निकाहनामो जारी कयल आहे। निकाह पढ़ाए पंहिंजी मोहराणी निकाहनामो असांजे हवाले कंदो। इहो त कमु पको आहे। राणा कॾहिं बि कचो कमु न आहे कंदो पुनल। अञा तूं ॾिसंदो वञ त मां छा छा थो कयां। अॼु सिर्फ़ निकाह ई थींदो न? सुहिणा साईं, महफ़िल जो बंदोबस्त बि करे छॾियो आहे, राग रंग बि थींदो। पहिरियों शादी जूं सभु रस्मूं थी वञनि, उन खां पोइ महफ़िल बि मचंदी। तव्हां त मूं मथां करोड़े कुर्ब करे छॾिया आहिनि। तव्हांजा इहे थोरा मां ज़िंदगी भर कोन लाइ सघंदुसि। पुनल पंहिंजनि ते थोरा न आहिनि हूंदा। इहो मुंहिंजो फर्ज़ आहे, ईअं सम्झ त इहो सभु कुझु मां पंहिंजे लाइ थो कयां। तूं केरु, मां केरु, मूमल केरु? नाना कोड़ा काॾे थो वञी? अबा इते ई वटि था वक़्त खे धिकारींदा, ॿियो काॾे वरी काॾे वेंदासीं? ईअं वरी कीअं थींदो नाना कोड़ा? घर मां कुझु त सोचे निकितो हूंदे न। अबा घर मां इहो ई सोचे निकितो हां त अॼु वेलो किथे चाढ़ियां। बस नाना कोड़ा, वेले लाइ अची एॾो परेशान थियो। हल हली असांखे बाग वारी बनीअ जी गुॾ कराए, वेलो तोखे मां खाराई। अबा जेकॾहिं न कमु पुॼे हां त पोइ मानीअ लाइ परेशान छो थिया हां? नाना कोड़ा कम लाइ वरी कीअं नथो पुॼे? जॾहिं न पुठीअ ते ॿ डंडा लॻई न, असां खां वधीक तिखो कमु कनि। अलॻि में मूंखे कमु न आहे करणो। नाना कोड़ा, पोइ असांजो वंगारी कमु थोरे थो करी, तूं एॾा नखरा थो करी। मानी खाराईंदासीं तोखे, कमु कर असांजो हली। मूंखे तव्हांजी मानी न घुर्जे, पर तूं असांखे अॼु घुर्जी। तोखे त अॼु हर हाल कमु करणो ई पवंदो। नथो हलां, छा कंदो? हलंदा त तुंहिंजा वॾा बि। हलो अॻियां थी। अच्छी दाढ़ी वारे जो ख्याल कयो, कुछ हया कयो, कुछ शर्म कयो छोरा। बस नाना कोड़ा बस।
कहिड़ो असां तो नानी सियाणीअ जो संग घुरियो जो हया कयो शर्म कयो हलाणे हल मथो न कच पे अगमती वेई तुंहिंजा अॾ ई हराम थी विया आहिनि हाणे तुंहिंजा अॾ असां हलाल कंदासीं मां चवां थो बस हाणे बस हल अॻियां थी हल हिक वधाए नाना कोड़ा विख वधाए पुठी खे न सेको ॾियाए बाबा साईं मूंखे शक आहे मूंखे अंदाज़ो आहे त पुनर ऐं छोकिरी किथे आहे ऐं मां गोराम खे उन तरफ़ वेंदे ॾिठो आहे राणा खान चए थो त असां जांच में आहियूं थी सघे थो त गोराम ॻोल्हा में निकितो हुजे बाबा साईं तव्हां छा था सम्झो त राणा तव्हांजो भाउ तव्हां खां सचो आहे न आलम खान मूं सां सचो न आहे पर छा राणा खान एतिरी हद ताईं किरी सघे थो जो पंहिंजी न्याणी खे अगवा करे बाबल साईं हो जॾहिं तव्हांखे ई पंहिंजो कोन थो सम्झे त तव्हांजे न्याणीअ खे पंहिंजो कीअं सम्झंदो अलाए केतिरा चकर बाबा अलाए केतिरा चकर मूंसां तव्हांजे माराइण जूं ॻाल्हियूं करे चुको आहे ऐं तव्हां माठ करे इहे ॻाल्हियूं ॿुधंदा रहिया इहो इन करे आलम खान त मां हुनजी नियत पियो ॾिसण चाहियां त सरकार वॾी असां सचो केतिरो आहे राणा समूरी हयाती मूंसां कॾहिं सचो न आहे रहियो आलम खान पर एतिरो किरी पवंदो जो अकबर खान ई हुनजे खानदान लाइ बदनामी जो कारण थींदो छा हू हिन खानदान जो न आहे खणी जो असां में हज़ारे इख़्तिलाफ़ात हुजनि आहियूं त हिकिड़ी अबे जा पुट हिक ई खानदान जा बाबा साईं राणा इहा सोच रखे आहे न त तव्हांजे विच में एतिरियूं नफ़रतूं जनम ई न वठंदा बाबा साईं हाणे इहो ॿुधायो त मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे आलम खान जेकर तोखे शक आहे न त गाॾियूं बीठल अथई हज़ार वध माण्हू थी पाण सां खणी वञ पर हिकिड़ी ॻाल्हि जो ख़्यालु रखी त उते को बि जान न थिए बाबा मां को बि खून ख़राबु नथो चाहियां पर हा छोकर ऐं छोकिरी खे ज़िंदा थो ॾिसणु चाहियां पंहिंजे साम्हूं ठीकु आहे बाबा ईअं ई थींदो आलम खान तव्हांजो शक कंहिं तरफ़ आहे मुंहिंजो शक हिन ॻोठ तरफ़ आहे पोइ देर छा जी हिड़ी था पऊं ॻोठ में बेटा गाॾियूं साइड ते बीहारे बंदली ॻोठ ते घेरो कबो ऐं थी सघे थो त छोकिरी ऐं पुट खे ॻोठ जे पुठियां कढी छॾनि इन जे करे असां सभिनी खे पूरो कमु होशियारी सां करणो पवंदो इहा ॻाल्हि तूं बिल्कुलु सही थो चई आलम खान असांखे कमु होशियारीअ सां करणो पवंदो छो त कमदार फोटो हणंदो आहे सोटो पोइ धकु लॻे या न ऐं घोट जो दरिया मिठल तूं कुझु माण्हू वठी ॻोठ जे ॿाहिरां बि ऐं ईंदे वेंदे ते नज़र रख ऐं मां साम्हूं बीहंदुसि जंहिं ओताक ते मूंखे शक आहे उते वञी ॾिसंदुसि पर आलम खान थोरो ख्याल सां वञजांइ दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झंदो कर छा थो सम्झी आलम खान उते हूंदा रुपयो पक न पर अठाना शक ज़रूर आहे तव्हां बीहो न मथां फिरी अचो बादल बेटा अचो मूंसां समझी वई न ॻाल्हि खे हाँ बेफिक्र रहो शाबाश पंहिंजो कमु ॾेखार बुरा में जी दादा बाबा तूं हिते छा थो करी हलो रखवार जे पासे में हली वे हल शाबाश जी दादा छोकरा बाबा हेॾे घोट कुंवार जी मुंहुं भर हलिया शाबाश बाबा किलो ॻाल्हायो ख़ुशी जो मौक़ो आहे छो ख़ामोश हो खिलो मस्ती कयो बाबा शाबाश छोकरा हिम्मत कर सिखा ते न विझाए समूरी गुड़ तोखे करणी आहे घणा ई आराम जा टुकर खाधा अथई
पहो कोडर जो कया तो कया खुदा का तो कारी हर पे पेड़ पौधो जेकर महिला तो वञण तो चाही न त गुड जल्दी करे वठ पोइ तो मां हथ कढंदासीं तूं ये कोन मुड़स जेस ताईं मथे वा ॿ टे पहा नथो थींदो है न त तोखे सुकून न बाबा साईं फुल तैयारी करे छॾी आहे मौली साहब सां बि ॻाल्हाए छॾियो आहे जीअं मौली साहब पहुचंदो निकाह कराए छॾींदासीं राग रूप जी महफ़िल खां पोइ घोट कुंवार जो बाक़ी रस्मूं बि अदा करे छॾींदासीं दोस्तों घोट ऐं कुंवार खे निकाह महिल हिते गॾु विहारबो सुबुह लाइ कंहिं मूवी वारे खे बि चई छॾियो दोस्तों निकाह जी पूरी रिकॉर्डिंग कराइजो सुभाणे जेकॾहिं इहो केस कोर्ट में थो वञे त सुबुह तौर असां वटि का त शइ हुजे न इहो सही आहे राणा खान कम पको थी वेंदो उनखे बि घुराए था वठूं बाबा साईं ॿियो को हुकुम दोस्तों ईअं करजो ॻोठ मां ॿ टे पकियूं पुड़ियूं वठ ऐं उन्हनि खे चओ त कुंवार खे तयारु करे वठनि बाबा साईं ॻोठ में हिकु छोकिरी आहे जेका पार्लर जो कमु कंदी आहे कुंवार खे तयारु करण लाइ बसि 8-10 हज़ार वठंदी दोस्तों पैसनि जी परवाह न कर उनखे चओ त अची कुंवार खे तयारु करे सिज लहण खां पहिरियां इहो निकाह थी वञणु घुरिजे ऐं सुबुह तौर इन निकाह खे रिकॉर्ड कराए पाण वटि रखो कोई महफ़िल मज़ो बि कंदासीं बेफ़िक्र थी बाबा साईं अदी ये सजो तुंहिंजो ॾो आहे तूं राणा खान सां मिली अटकलूं करे मूंखे मारण थी चाहीं पर मां एतिरो आसान सां कोन मरंदुसि दुनिया खे टांडा ॾेई पोइ मरंदुसि ॿ टे दुश्मन लेटाए पोइ मरंदुसि तुंहिंजी भलाई में आहे त मुंहिंजे दुश्मन जी लिस्ट में पंहिंजो नालो न लिखराए अदा यकीन कर त मां तुंहिंजी दुश्मन न आहियां कोशिशि त वॾी थी करे दुश्मनी करण जी पर असां माण्हू आहियूं सुरीला जो दरगुज़र कंदा रहूं न त तो जेका मूंसां जुट कराई आहे न हीअ जॻह ते केरु ॿियो हुजे न त टुकर टुकर करे छॾिया था भेड़ थी पई इन जे करे पहिरीं आख़िरी ग़लती सम्झी तोखे माफ़ थो कयां पर ॿी अहिड़ी ग़लती न कजांइ न त मुफ़्त में राहे गुनाह माफ़ थी वेंदी आहे अदा मां बि ॻाल्हायां थी पर तूं त मुंहिंजो बि पीउ आहीं वॾो तो वात हाणे हाँ जॾहिं हक़ सच चवण शुरू कयो अथमि त इहो वात थो हणा वाह जूं अटकलूं अथई जान छॾाइण जूं पर मां बि ज़ाहिद आहियां ज़ाहिद ज़हरीलो अथई जंहिंखे चको नहीं न रत तीसे सां कढेसि